हा अमा पहिरियों तासिर भला छो लिखियो कंहिं चयव त हीउ लिखो या कंहिं कोन इहे चयो रिफ्लेक्शन्स छाजे लाइ? ईअं मूंखे इंस्पिरेशन थी छाकाणि आउं वेंदो हुउसि इल्मी अदबी गॾिजाणियुनि में हाला जे हंध ते ॿाहिरि अञा कोन निकितो हुउसि त मूंखे उहो ख़्यालु थियो त कुझु लिखिजे ऐं लिखणु शुरू कयो। ॿी ॻाल्हि इहा हूंदी त असांजे स्कूल में मैगज़ीन निकिरंदो सालाना, उन लाइ बि लिखण जो शौक़ु थियो। पोइ उन लाइ मूं हिकिड़ो शेर लिखियो, हालांकि शाइरी मूंखे कान ईंदी, अॼु ॾींहं ताईं कान आई, पर मूं शेर लिखियो। ग़लति सलाह शाइरी तव्हांखे ईंदी कोन हुई पर लिखियो शेर। हा उहो शेर उस्ताद साईं उहो ज़रूरु ॿुधायो। साईं अब्दुर्रहीम बेदिल साहिबु उनखे करेक्ट कयो। अच्छा नोक पलक उन सुधारी। हा उन करे मिड़ई उहो शाइर थियो, पर उहो पहिरियों आख़िरी शेर साबित साईं यादि अथव? न हाणे यादि कोन्हे। 4 ॾींहं ज़िंदगी 4 ॾींहं कुझु ईअं हो, हाणे मूंखे हींअर यादि कोन्हे, कॾहिं यादि आयो त ॿुधायो तव्हांखे। सो बहरहाल पोइ असां उन ज़माने में पंहिंजी जॾहिं अंजुमन फ़रोग़ अदब ठाही त उन में असीं लिखणियूं लिखी वरी महीने महीने उहे पेश कंदा हुआसीं, जीअं सिंधी अदबी संगत बि थिए थो तनक़ीद लाइ। हिकिड़ो ज़मानो हलियो अहिड़ो आहे। त 4 असांजा मुआविन हूंदा हुआ, जंहिंमें प्रोफेसर अहमद ख़ान मेमण हूंदो, प्रोफेसर सिंधी जो, ऐं डॉक्टर अब्दुर्रहमान कुरैशी उन PhD सिंधी में, ऐं अनवर हालाई ऐं अब्दुल लतीफ़ साकी अबड़ो, इहे 4 माण्हू हूंदा हुआ। उहे वरी असांखे थोरो गाइडेंस ॾींदा हुआ। साईं मथां वेठो हूंदो हुओ असांजो महबूब अली चना साहिबु, जेको पाण फ़ारसी जो वॾो माहिर हो। त हाणे असां ते फ़ारसीअ जो असरु ईअं पवंदो रहियो, छाकाणि त उस्ताद जेके आहे से फ़ारसी सिधा हूंदा, त असां बि फ़ारसीअ वारी तर्ज़ ते सॼो कमु कंदा हुआसीं। पोइ शाइरी पंहिंजो कमु न थियो, असां पाण में नंढा नंढा फिल्बदी मुशाइरा बि कंदा हुआसीं, हे कंदा हुआसीं, पर उन मां अब्दुल हमीद शरीफ़ वॾो शाइर जंहिंजो किताब 2 टे छपियल आहिनि, 2 किताब हुन छपियल गुज़ारे वियो, ऐं अब्दुल क़यूम ज़ख़्मी हाणे ताज़ो गुज़ारे वियो आहे, उन किताब छपिजी वियो आहे। ऐं साईं डॉक्टर यूसुफ जो मूं नालो वरितो, ऐं अल्ताफ़ शेख हुनजो मेंबर हो, पर उहो तॾहिं हूंदो अञा पढ़ंदो कॾहिं। अल्ताफ़ शेख साहिब जो वालिद डिप्टी कमिश्नर बि हो। डिप्टी कमिश्नर हो। हे माना पढ़ियल फैमिली, वॾो पढ़ियल लिखियल माण्हू, वॾी पढ़ियल लिखियल ऐं वेल सेट फैमिली। ऐं गुलमंद शेख साहिबु त हक़ीक़त में ॻोठ सुधार जो बि कमु उन कयो, डायरेक्टर रहियो ॻोठ सुधार जो। ॻोठ सुधार मक़सद जेके निकिरंदा हुआ उन में लिखंदो हो, ऐं उन किताब आहिनि माखीअ जी मक, उहो हुनजो मशहूरु किताबु आहे। ॿियो 2 टे किताब अथसि, नाला हाणे यादि कोन्हनि, बहरहाल मिली वेंदा मुंहिंजे लाइब्रेरी में किथे। सो इहो सभु माण्हू हिकिड़ी तारीख़ आहे, साज़ शख़्सियत वाह। भला ही पाड़े में जो हेॾी वॾी पहाड़नि जा पहाड़ वॾी शख़्सियत वेठी तव्हांजे शाह लतीफ़, इन जो हालात असर, पर उन खां भले अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि अव्हां खां पुछां, हाला में मौसीक़ी कीअं आई? हा हाला में मौसीक़ी कीअं आई हाणे इन लाइ त घणी मूंखे ॼाण कान्हे, पर जेकी मूं ॾिठो त मख़्तूम साहिबु मौसीक़ीअ जो ॾाढो ॼाणू हो, ऐं हुन वटि 2 टे माण्हू साज़ंदा वॼाईंदड़ मौजूदु हूंदा हुआ, जीअं हुसैन बख्श ख़ादिम, मिस्री फ़क़ीर, ऐं मूं ॾिठा 2 माण्हू जेके हुनजे महफ़िल में हूंदा हुआ, जेके हुनजा बैत ॻाईंदा हुआ। ऐं मख़्तूम साहिबु पाण बि ॻाए सघंदो हो, तमामु घटि कॾहिं कॾहिं ॻाईंदो। त इहो शौक़ु जेको हो सो हो, इन जो मतिलबु त हिते मौसीक़ियत हुई,
भिटाई साहब सां असांजो ताल्लुक़ इहो हो त मुंहिंजो वालिद साहब भिटाई साहब जो तमामु वॾो मुतक़द हो। यानी हर महीने जेको सो जुमे ते जेके मेला लॻनि था उहो हिकिड़ो ॿ ज़रूरु अटेंड कंदो। उन खां पोइ जॾहिं सालियानो उर्स जुमे ॾींहुं या जुमेरात? जुमेरात आहे। जुमेरात। ऐं सालियानो उर्स थींदो हो त बाबा साईं पहिरीं सफ़र ते टपड़ वेड़ींदो, चवंदो बाबा मेले ते हलिणो आहे। उते कैंप लॻाईंदो, उते हुन ॿ टे घर वरिता, कचा घर वरिताई, जंहिंमां हिकिड़ो बचियो जेको अञा ताईं मूं वटि आहे, निशानी बाबा जी। हा, भिक्षा में मूंखे वरसो रुगो भिक्षा जी जाइ मिली बसि। अच्छा, मुंहिंजे वरसे में रुगो हिकिड़ी जाइ आहे, इन करे उहा मूं विकी कान्हे। बाबा मूंखे चयो त विकिजे ई न, मूं कान विकी आहे। बहरहाल मूंखां पोइ ख़बर न आहे। ख़ैर, सो उन करे असीं सम्झो त नंढपण खां वठी 6 सालनि जी उमिरि जो आहियां। मूंखे यादि आहे बाबा सां गॾु आऊं भिटाई जे मेले ते वेंदुसि, ऐं उहे 3-4 ॾींहं असीं उते रहंदा हुआसीं। क़याम कबो बाक़ाइदे उताक में, ऐं उते सॼो बावर्ची खाधो पीतो सभु शइ। जेके माण्हू हालनि मां ईंदा हुआ उहे उते अची रहंदा, ॿार बच्चा छॾे वेंदा, घुमी फिरी वरी शाम जो वापसि हलिया वेंदा। टांगनि ते अचिबो वञिबो। त भिटाई साहिब जो उर्स मूंखे सम्झो त हर साल आऊं कॾहिं खां यादि अथव? जॾहिं आऊं 6 सालनि में हुयुसि, 6 मां एज 48 ऐं अव्हांजे घर जूं मायूं बि हलंदियूं? न न, रुगो मर्द? मर्दनि में बि रुगो बाबा। अवां वालिद ऐं उनजो अकेलो पुटु? असां ॿ वेंदासीं। ऐं मुंहिंजी पोइ उहा आदत एतिरी रही जो डॉक्टर थियण ताईं ऐं जिना अस्पताल में हूंदोसि तॾहिं हिकिड़ी राति ज़रूरु मेले जे टाइम ते वेंदुसि, कीअं न कीअं करे टाइम कढी सॼो बाडी क्लाक ठहियल हो। हा बसि, पोइ छाकाणि उहा हिकिड़ी मेंटल अटैचमेंट आहे अञा ताईं त लतीफ़ साईं ते वञिबो। हींअर बि मुंहिंजी नंढड़ी प्रॉपर्टी उते ई आहे, आउं वेंदो आहियां भिटाई ते, ऐं उहा बिल्कुलु चाढ़ीअ ते आहे हिन वक़्तु। चाढ़ीअ वटि आहे उहा जाइ, उन में रेस्टोरेंट आहे मसवाड़ ते ॾिनल आहे। ऐं मूं सोचियो त आउं उते को पंहिंजो इदारो ठाहींदुसि कुझु। पोइ बहरहाल असां ग़रीब माण्हू एॾा वॾा ख़्वाब न ॾिसूं त सुठो आहे। सो इहो दौरु। पोइ शाह जे बारे में तव्हांजे वालिद कुझु ॿुधायो आहे? उन जो ऑब्ज़र्वेशन छा आहे? अक़ीदो मुतक़दी त पंहिंजी जाइ ते। हा, मुंहिंजो कॾहिं बाबा सां भिटाई साईं ते को बहस मुबाहिसो कोन थियो। हिकिड़ो तमामु अनोखो सवाल थो पुछां त हाला ऐं भिक्षा उन्हनि जे विच में ऊंच नीच आहे छा? मां वॾो मां वॾो? न, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। न आहे। भिक्षा नंढो पुठड़ो हो, हाणे त कुझु वॾो थी वियो आहे। तॾहिं जंहिं ज़माने जी आउं ॻाल्हि पियो कयां तॾहिं बिल्कुलु ॻोठ हो सफ़ा। न भले ॻोठ हुजे पर माण्हू त सभिनी खां वॾो हो न। हा, माण्हू उते जेका अट्रैक्शन हुई भिटाई साहिब जी, उन ते जेके माण्हू ईंदा, जेको मेलो लॻंदो उन ज़माने में बर में बाज़ारियूं थी वेंदियूं, उहो शानदार थींदो उहो डॉक्टर। न मेलो न बि लॻे। मिसाल हा, मख़्तूम बिलावल ते उन नमूने मेलो नथो लॻे, पर माण्हू त वॾो आहे न, तमामु वॾो। शाह इनायत ते उन नमूने मेलो नथो लॻे जेको कलंदर ऐं भिटाई ते थो लॻे, पर माण्हू त वॾो आहे न। जन्म जन्म जो वॾो माण्हू आहे ऐं कुल जग माण्हू आहे। जेको मख़्तूम नूह आहे, आख़िरी सवाल थो पुछां जो की विहक जो, उन जूं मणिया उन जी छा आहे? हिन जे वॾनि खां सवाइ उन जी मणिया आहे त हिकिड़ो त हू बुज़ुर्ग हो वॾो औलिया मौला जो गौसुल हक़,
आहे हुन तख़ल्लुस मतिलबु ख़िताब। ॿी ॻाल्हि इहा त जीअं मूं अर्ज़ु कयो त हू पढ़ियलु लिखियलु माण्हू एतिरो पढ़ियलु हो जो हुन क़ुर मजीद खे फ़ारसी में तर्जुमो कयो, माना अरबी ऐं फ़ारसीअ ते हुनजो वॾो चङी तरह। माना रुगो क़ुर पाक जे तर्जुमे जे हवाले सां जी हा, जेको लवारी वारो आहे शेख अहमद जंहिं वरी मंज़ूम तर्जुमो कयो हा क़ुर पाक जो, हा, मौलाना अहमद मल्ला, हा त इन लवारी वारे ऐं हिन खे या अबुल हसन जंहिं सिंधी में पहिरियों क़ुर जो कचो तर्जुमो या जमाल अबड़े साहिब जे वालिद तर्जुमो कयो हा। अली ख़ान अबड़े, त इहे सभु हिकु कतार में बीहारे सघजनि था। हा कतार बिहार सघे जीअं अमरोटी साहिबु हो, हा, मामा शाह अमरोटी जो वालिद जेको आहे वालिद साहिबु। तमिया ताज महमद अमरोटी। पर हाणे साईं ॻाल्हि इहा आहे न त मखदूम साहिबु जेको कमु कयो सो 700 साल अॻु कयो, जॾहिं को बि ज़रियो कोन हो ताजिब जी ॻाल्हि हींअर त ॾिसो न हा इहा वॾी ॻाल्हि आहे। त इहो हुनजो मर्तबो मथे थो करे। ॿियो फ़ारसी में तर्जुमे जो मतिलबु आहे त फ़ारसी में उबूर हूंदो तॾहिं तर्जुमो कयईं, ऐं अरबीअ में बि हुज़ूर हूंदो जो क़ुर मजीद खे सम्झी ऐं तर्जुमो कयईं, ऐं वरी तर्जुमो कई फ़ारसीअ में। ॿई हुनजे लाइ एलियन ॿोलियूं आहिनि। एलियन ॿोलियूं। हा इहा वॾी ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे, सम्झाए। ॿिया तर्जुमा जेके आहिनि से सभु अरबीअ मां सिंधीअ में आहिनि, पंहिंजी ॿोलीअ में आहिनि। पंहिंजी ॿोलीअ में माण्हूअ खे वधीक हिन वक़्तु डॉक्टर अमीर बख़्श सना जो तर्जुमो आहे, तफ़सीर आयो आहे, जेको तमामु डिटेल्ड आहे ऐं तमामु ज़बरदस्त आहे। तव्हां शायदि पढ़ियो हुजे या न पढ़ियो हुजे, पर मूं वटि आहे, मूं पढ़ियो हिन रमज़ान में मूं पढ़ी पूरो कयो। त इहो मुसलसिल हिकिड़ो सिंध जे आलमनि जो हिकिड़ो ज़रियो रहियो आहे त क़ुर मजीद ते कमु कंदा रहिया आहिनि। मूं मखदूम पंहिंजो मौलाना अहमद मल्ला जो पढ़ियो आहे ऐं अली ख़ान अबड़े जो पढ़ियो आहे। इहे सभु मूं पढ़िया आहिनि, अमरोटी साहिब जो बि पढ़ियो आहे। अमरोटी साहिब जो पढ़ियो आहे। हीअ जेके अव्हां था ॿुधायो इहे मूंखे ख़बर बि न आहे। हा त अचनि पियो, कमु हले थो। इल्मियत जेका आहे उनजी का हदबंदी नथी करे सघिजे, इल्मु खुलियल आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सही आहे। उनखे जे लाइ को बि रिज़र्वेशन न आहे। यू हैव टू वॉन्डर, तव्हांखे ॾिसणो आहे दुनिया में छा पियो थिए। नाज़रीन, असांजी अॼोकी कचहरी हिते पूरी थी ऐं ईंदड़ कचहरी में असां जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहिबु उन सां मुख़्तलिफ़ इल्मी समाजी ऐं ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं। अञा डॉक्टर साहिबु डॉक्टरी छो कई ऐं इन पासे छो वियो ऐं जीअरा माण्हू बेहोश कंदो हो, इहो सभु कुझु छो सोचईं। बेहोशीअ मां होश में छो आयो? हा, बेहोशीअ मां होश में छो? बेहोशीअ मां बक़ौल संदन त होश में, बेहोशीअ मां होश में कीअं आयो? या पोइ वरी चीन मां इल्मु सिखी आयो आकूपंक्चर जो, पोइ उन सां माण्हुनि जा संद सवा करे उन्हनि जा सूर कढी, उहा हिकिड़ी वॾी कहाणी आहे। असां सां ईंदड़ कचहरी में वरी डॉक्टर साहिबु गॾु हूंदो, असां सां गॾु हुजो। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु अॼोके ॾींहं जे लाइ वॾी महिरबानी। वरी पाण लखत मिलंदासीं। लखत